घोटकी में सिंधी सुरीले रागी सरमर सिंधी जी वरसी मल्हाई वई। जसकम तरफ़ां कुठाल सरमर सिंधी जी वरसी तकरीब में कामरेड अकरम थईम, रशीद सिंधी, हबीबुल्ला घोटे, शाहिद सिंधी ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते ख़िताब कंदे मुक़ररनि चयो त सरमर सिंधी पंहिंजी सुरीले आवाज़ में क़ौमी गीत ॻाए क़ौम खे बेदार कयो। हुननि चयो त सरमर सिंधी खे कॾहिं बि विसारे नथो सघिजे, हू हमेशह सिंधी क़ौम जे दिलनि में ज़िंदा रहंदो। इन मौक़े ते क़ौमी रागी सैयद अतरर शाह सिंधी क़ौमी गीत ॻाए वेठलनि खां वाह वाह कराए छॾी। किरदार भी मुझे गीतन जा मारुअड़ा ही झागियड़ा किरदार भी मुझा दिलदार भी मुझे गीतन जा दिलदार भी मुझा किरदार भी मुझे गीतन जा। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।